जी आ काहे चेस जो तुझी आ गैरुल्लाह जे नाले हराम थी वई ए अल्लाह जे नाले सुभाणे कहूं था अली मस्जिद में आहे या ना है अदा ढगी हुंदसे कुछ तो हुंदस न घर में भींग ते तो कोन बैठो आ बियो न तबे जेको तबलीग ते बिस्तरो खणी हलन था अब आयो बिस्तरो कह जो आचो मेरा है असा जी दावत खाओ अपना खाते हैं। अरे तो जो अपनो खानो हराम कोन थो जो अपने नाले थी हो इते तलाह जो नालो विझे ही कोन थो असा त खाऊं था अल्लाह जो सदके रसूलुल्लाह जे काजे सदके खाऊं था चो रसूलुल्लाह जे महबूब जे सदके खुदा खाराए थो तहां अपनो था खाओ वडा मुशरिक हो खुदा तो चवे मा मिन दाबतिन फिल अर्द इल्ला अल्लाह रिज़्क़ुहा दुनिया में जेका भी चुरंदड़ पुरंदड़ शया सब अल्लाह जो रिज़्क़ रोजी खाई दिया ऐ हे तबलीगी जमात वारा मानुन के धोखा जैसा अपना खाते हैं हाने त सही हाने त मजेदार गाल अगे मर्द हुंदा हाने मायूं भी निकरी पियो तबलीग दे अगे मर्द रुगो बिस्तरा खणी टोला करे हलंदा हा हाने असा जे मुल्क में औरतूं हिनन जू काहे पियो मायूं मायन में तबलीग थियूं कन पियो आवाज जरूर चवंदो त वीचारा तबलीग था कन भला हन नमाज रोजो था दसन शरीफ हन कंहिंजी न दावत खाइन न कंहिंखे ईज़ा न कंहिंखां बिस्तरो घुरन पंहिंजो खाई पंहिंजो ख़र्च करे तबलीग कन था अवां छो था ग़रीबन ते नाराज़ थियो मुंहिंजा दा असांजी दुश्मनी का बि कान्हे का अवां तव्हांखे मां ॿुधाए छॾियां त इहे बि कट्टा वहाबी अथव ज़ाहिर में चवंदा आहिनि हमारा किसी भी जमात से वास्ता नहीं है हकीकत में ये कट्टा देवबंदी थव कट्टा वहाबी थव ये इन्हीं ग्रुप जा थव जंहिं ग्रुप में हे ॿिया वहाबी हन ये बेर वारा ये अमरोट वारा ये मुंहिंजा प्यारा दोस्त ठेड़ी वारा ये बाईजी वारा ये पन्ने आकिल वारा ये लाड़काणे वारा खालू खटरी वारा ये सभिनी हिकिड़े ग्रुप जा हल इन सभिनि जो पाड़ो हिकिड़ो आहे ॾाॾो नानो मां हिकिड़ी अथनि हिकिड़े ई अक़ीदे जा आहिनि को हिननि में फ़र्क़ु न आहे मुंहिंजा प्यारा दोस्त इन्हनि खां तव्हां पुछी ॾिसंदव इन्हनि जे मस्जिदनि में न को सलातो सलाम आहे न को आंगूठा चुमींदा न को नबी खे हाज़िर नाज़िर चवंदा न को यारी खे हिलाल चवंदा ॿ टे ॾिहाड़ा शुरू में नओं को फासदो आ तो हुनखे चवंदा हन भाई तुम जो चाहो भली करो पर महीने 15 ॾींहं खां पोइ हिननि सां जेको गॾु हलंदो आहे सो ठिकर वहाबी थी वेंदो आहे या न आहे अदा जेको बि हिननि सां गॾु हलियो सो वहाबी थी थो वञे तव्हांखे एतबार न अचे त मां तव्हांखे जो किताब ॾेखारियां जंहिंजो नालो आहे तबलीगी निसाब हुन में ज़िक्र जा फ़ज़ाइल नमाज जूं फज़ीलतूं हज जूं फज़ीलतूं ये जुदा जुदा चैप्टर हा हिकिड़ो उन में बयान हो फ़ज़ाइल दुरूद लेकिन अॼुकल्ह कढी छॾियो आहे फ़ज़ाइल दुरूद वारो चैप्टर ई ख़त्म करे छॾियो अथनि छो भला न भागा तव्हांजे अॻियनि मौलविन लिखियो हो 1980 ताईं तव्हां पढ़ाईंदा ॿुधाईंदा आहियो पोइ तव्हांखे कहिड़ी लुंडीअ खाधो आहे जो इहो दुरूद वारी फज़ीलत कढी छॾी अथव पर जेकॾहिं आहे बि तब उन में लिखियो पियो आहे मां ॾेखारियां नऊज़ बिल्लाह हिननि जो मौलवी लिखे थो पियो त दुरूद ताज ऐं दुरूद लखी पढ़ंदड़ मुशरिक आहे तबलीगी निसाब जे फ़ज़ाइल दुरूद में लिखे थो त दुरूद ताज पढ़ण वारो दुरूद ताज न पढ़े दुरूद लखी वारो लखी न पढ़े इन जे करे त हिन में अहिड़ा लफ़्ज़ आहिनि जेके शिरकी आहिनि असां चवंदा आहियूं दाफ़िल बलाए वल वबाए वल कहत वल मरद वल अलम असांजो मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उम्मत जा दर्द लाहींदो आहे चओ नबी उम्मत जा दर्द परावन तलाहिण परेशानियूं परावन तलाहिण परेशानियूं नबी पाक मुझे जुनीशानियूं आओ या न ॾाढे त ॻाल्हि आहे उम्मत जा दर्द केर थो लाहे चो मुस्तफ़ा हे था चवनि हे तबलीगी जमात वारा जेके रिढ वांगुरु ग़रीब थी था हलनि इहे ग़रीब न थी इहे ज़ियाबुन फी सियाबिन इहे कपड़नि में बघड़ आहिनि हे जेके खुला वहाबी आहिनि इहे एतिरा ख़तरनाक न आहिनि छो त ईंदे ई पीरनि जी फ़क़ीरनि जी नूर जी इल्म ग़ैब जी मुखालफ़त कनि था सभु को सम्झी थो वञे थो हरामी आहे पर हे अहिड़ा निभागा आहिनि जो मोमिन थी ज़ाहिर में सुठा थी करे माण्हुनि जो ईमान था ख़राब कनि छल ख़ुदा असांखे हिन खां बचाए चओ आमीन मुसलमानो बचो
पंहिंजे मस्जिदनि में अचण न ॾियो, इन्हनि जे टोलनि में न वञो, इन्हनि सां निमाज़ूं गॾु न पढ़ो, इन्हनि जी तबलीग आवाज़ न ॿुधो, इहे तव्हांखे ठिकर वहाबी बणाए छॾींदा। ऐं मज़े जी ॻाल्हि आहे, अॻे चवंदा हमारा मज़हब और सऊदी वालों का एक है। जागो था ला निंड अथव छा चवंदा क़ुरान मके में लथो, ईअं न सही, नबी मके में जाओ, नबी करीम ते मके में नबूवत नाज़िर थी। अल्हम्दुलिल्लाह उते मके में ॾिसो असां वारो मज़हब आहे। सम्झो था ला न, सऊदी वारा हिन खे ॾोकड़ ॾींदा हुआ, पैसा ॾींदा हुआ जाम, तव्हां असांजा हो वठो ॾोकड़ तबलीगूं करे, कुझु सऊदी कुझु अमरीका, पैसा जाम मिलंदा हुआ। हिकिड़ो माण्हू सही, मैंने 2 साल का चिल्ला लिखवा दिया है। अरे तू 2 साल ॿाहिरि माई किथां खाईंदी? अब समझो था लाइन 6 महीना ॿाहिरि माईअ जो केरु वारसा? छा अल्लाह रसूल इहे चयो आहे छा त तूं 12 महीना ॿाहिरि हुजो, 6 महीना ॿाहिरि हुजो? मुंहिंजे प्यारे आका फरमायो आहे 2 ॾिहाड़ा ॿाहिरि थी, 3 ॾिहाड़े वरी पंहिंजे घर जी सार संभाल न हुजे। पंहिंजे बच्चन जो भी तोते हक़ आहे, घरवारी जो भी हक़ आहे, अहल अयाल जो भी तोते हक़ आहे। हे सालनि जा साल ॿाहिरि हलिया वञनि। ऐं मुंहिंजा भाउ सऊदी वारा इहे मुग़ालते में हिननि जी ख़िदमत कंदा हुआ, पर अल्हम्दुलिल्लाह सुम्मा अल्हम्दुलिल्लाह हाणे सऊदी खां हिन खे मोचड़ो लॻो आहे। मूं वटि किताब मौजूद आहे, किताब जो नालो आहे अल कौलुल बलीग फी तहज़ीर मिन जमाअत तबलीग। 350 सिफ़न जो किताब आहे, अरबीअ में लिखियल आहे, रियाज़ में शाया थियो आहे, सऊदी हुकूमत शाया करायो आहे, मदीने जे वॾे आलिम लिखियो आहे, जंहिंमें लिखियो अथई त तबलीगी जमात वारा बेदीन आहिनि, तबलीगी जमात वारा मुनाफ़िक़ हन, तबलीगी जमात वारा इस्लाम जे लाइ नासूर हन। उन लिखियो आहे त तबलीगी जमात वारा जाहिल हन। ऐं लिखे थो त तबलीगी जमात वारनि जो मरकज़ देवबंद में आहे, उहे देवबंद वारा बि गुमराह त उन्हनि जे पुठियां लॻण वारा बि गुमराह। जेकॾहिं कंहिंखे शक हुजे मैदान में अचे, किताब मां ॾेखारियां थो, किताब न हुजे जेका चोर जी सज़ा सां मुंहिंजी सज़ा। जे सऊदनि जी फतवा ॾेखारियां त पोइ मुल्ला इन जमात खे फिटो करे नओं दौर मुस्लमान थी कलमो भर ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह। खामखा धोखे में न अचो त ग़रीब जमात आहे, मिस्कीन जमात आहे, न न, इहे रिढ जे खल में बघड़ आहिनि, पक्का मुनाफ़िक़। माज़अल्लाह माज़अल्लाह। इन तबलीगी जमात जो जंहिं बुनियाद रखियो हो मौलवी इलियास, हिकिड़ो तो असांजो मौलाना मोहम्मद इलियास कादरी, दावत इस्लामी वारा, उहो अल्हम्दुलिल्लाह पंहिंजो सुन्नी आहे, पर इत्तिफ़ाक़ सां इन तबलीगी जमात जो जेको इलियास हो उन जो बि नालो इलियास हो, पर उहो कादरी न हो पादरी। सम्झो था न सही? उन्हीअ जी किताब आहे मलफूज़ात मौलाना इलियास, मां वटि मौजूद आहे। उन में लिखे थो त अल्लाह ताला मूंखे नबियनि जहिड़ो करे मोकिलियो आहे, अल्लाह ताला मूंखे नबियनि जहिड़ो करे मोकिलियो आहे। अबा छा ॿुधायो त तबलीगी जमात जो मौलवी नबियनि जहिड़ो थी सघे थो? ऐं हुन ईअं बि लिखियो आहे पंहिंजे मकातीब में त अल्लाह तबारक व तआला जो मूं ते करम आहे, जो रब मूंखां अहिड़ो कमु वरितो आहे जो उहो कमु नबी बि न करे सघिया। और मुजादा इन मूं अंदाज़ो लॻाए त हीअ जमात केॾी गुस्ताख जमात आहे, बेअदब जमात आहे। असांजो अक़ीदो आहे त असांजे मोहम्मद करीम जहिड़ो या कंहिं बि नबीअ जहिड़ो को थींदो ई कोन। हे था चवनि तुमको मिसल अंबिया के उठाया गया है, ऐं इलियास तोखे नबियनि जहिड़ो करे मोकिलियो आहे। सच ॿुधा त असांजे नबी जहिड़ो को आहे? खुदा की रजा चाहते हैं दो आलम, खुदा चाहता है रज़ाए मुहम्मद। नबी जहिड़ो कीअं थींदो? अल्लाह ताला जी ज़ात बाबरका जी जेका मखलूक आहे सभु चवंदी आहे त अल्लाह राज़ी थिए, पर अल्लाह ताला चवंदो आहे मुंहिंजो मुहम्मद मिठो राज़ी थिए। रब छा चवंदो आहे? केरु राज़ी थिए? मुंहिंजो मिठड़ो हबीब राज़ी थे। हजरत ख्वाजा पीर अब्दुल गफ्फार से फरमाइन था प्या, हर कोई प्या चाहे मर्जी मालिक कल तार दी,
पर अल्लाह प्या चाहे मर्जी अहमद मुख्तार दी। चओ सुभान अल्लाह, ॾाढे चओ सुभान अल्लाह। अड़े हर कोई प्या चाहे मर्जी मालिक कलतार दी, पर अल्लाह प्या चाहे मर्जी अहमद मुख्तार दी, अहमद मुख्तार दी। सराकी समझो था लाए न, सराकी तहां जे मुल्क में घणी आ। अरब दा सोहना आया, चओ सुभान अल्लाह। अरब दा सोहना आया जल्लत सी गारो जल्दी, हूरा पैगावन सहरे आमद सरकार दी, आमद सरकार दी। हर कोई प्या चाहे मर्दी मालिक कलतार दी, पर अल्लाह प्या चाहे मर्दी अहमद मुख्तार दी, अहमद मुख्तार दी। या रसूल अल्लाह, ओ गफारी सदाइण वारा, गफारी पीर जा मुरीद सदाइण वारा, तोखे मुबारक हुजे जो तू हिकिड़े कामिल अकमल अल्लाह जे नेक वलीअ जो मुरीद आ। पर सुधुर सुधुर, तू पंहिंजे मुर्शिद जे तरीक़े खे फिटो न कर। तुझे मुर्शिद जो चवण हो त वहाबी काले कुत्ते हिन। मां पाण हिन करण सां ॿुधो, मां बुज़ुर्ग जी 3 दफ़ा ज़ियारत कई। कारा कुत्ता हुनखे चवंदो हो, ऐं बुज़ुर्ग मुंहिंजा सोहणा मुंहिंजे मुहम्मद अरबी जो नालो ॿुधी चुमंदो हो, आज़ान में चुमंदो हो। ऐं पंहिंजे शेर में बि चयो अथई, जेकर चाही अहद को मिलना अहमद नाम पकैदी रहो, जेकर चाही अहद को मिलना अहमद नाम पकैदी रहो, जिथ जो वेखी नाम मुहम्मद चुम अखियां ते लैदी रहो, जिथ जो वेखी नाम मुहम्मद। सभई जो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, ॾाढे जो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। जिथ जो वेखी नाम मुहम्मद चुम अखियां ते लैदी रहो, जेकर चाही अहद को मिलना। अन्न बशरदा शोर न मचा तू, विच यूहा दे दीद टिका तू, आवे भाईड़ा इंसाफ तपा तू, कुछ ता सोच सोचे दी रहो, जेकर चाही अहद को मिलना अहमद नाम पकैदी रहो, जिथ जो वेखी नाम मुहम्मद चुम अखियां ते लैदी रहो, जेकर चाही अहद को मिलना। अब आज को सोहणे गफारी जो मुरीद आ सो अमरोटी जो मुरीद कोन थींदो। चओ चओ चओ, जेको गफारी जो मुरीद आ सो अमरोटी जो मुरीद कोन थींदो। अमरोटी ठिकर वहाबी हो। मुंहिंजा प्यारा दोस्त हजरत पीर गफारी पक्को सुन्नी हो। चओ चओ पक्को आशिक रसूल हो, मोहम्मद करीम जो सच्चो आशिक हो। सजी जिंदगी बुजुर्ग सरकार जे सुन्नत जी खिदमत कई, हबीब जे दीन जी खिदमत कई, नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे शरीयत पाक जी माण्हुनि खे तबलीग दिखंदो रहियो। अहिड़ो बुजुर्ग फैज़ वारो हो जेको सोहबत में आयो सो नेक बणिजी वेंदो। ओ गफारी सॾाइण वारा, पंहिंजे पीर जो तरीक़ो न फिटो कर। ए हिल कोई राज़ निराले आशिक ते माशूक विचाले, छोड़ो मसैले कुल जुज़ो वाले, छोड़ो मसैले कुल जुज़ो वाले, मुफ्त न उम्र खपैदी रहो, जेकर चाही अहद को मिलना अहमद नाम पकैदी रहो, जिथ जो वेखी नाम मुहम्मद सल्लल्लाहु तआला चओ, जोर सां चओ सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, अञा बि जोर सां चओ सल्लल्लाहु अलैहि वसल्लम।
जिथ जो वेखी नाम मुहम्मद चुम अखियां ते लैदी रहो जेकर चाही अहद को मिलना बाजू मुहम्मद रब को बोलना महज है अपने आप को रोलना जे तो मुझे नबी जी दामन छड़ी दे रब को न मिलंदी को न मिलंदी को न मिलंदी नबी छड़े खुदा मिलंदी ॾाढे ॻाल्हि हा हबीब जी दामन छड़ी दे बेटा साहब रहमतुल्लाह अलैह फरमाइन था हर दम कन हर नाम धोवन दिहाड़ी धोतिया मन न गजाऊं मीम सां कूड़ा कन कलाम बिना मुहम्मद जाम कम न ईंदो को बियो नबी को बिना संभावणो खीरो विलोड़णो खीर में संभाल न पवंदो त खीर ॼमंदो ई कोन बिना संभावणो खीरो विलोड़णो मुफ्त न उम्र खपंदी रहो जेकर चाही अहद को मिलना अहमद नाम पकंदी रहो जिथ जो वेखी नाम मुहम्मद चुम अखियां ते लैदी रहो जेकर चाही अहद को मिलना अब आ सच बुधा अब्दुल रहीम पीउ जी तारीफ़ थो करे पंहिंजे ॾाॾे जी तारीफ़ थो कयां कंहिं पंहिंजी क़ौम वारे जी तारीफ़ थो कयां पोइ अब्दुल रहीम ॾोकरी में अचे पोइ निभागा तूं सड़ी छो थो सदाए सुन्नी पघारू सुनन जू खा नजराना सुनन जा खा नमाजू सुनन जू ख़राब कर दांगी बूथ ते छो थी घुमई अब आहे या ना है सही तो चवां या गलत तो चवां अब अब्दुल रहीम जे करे ॾोकरी में अचे तो सुन्नी ठरंदा या बरंदा और जे मुंह ते दांगी घुमे छा समझ में ईंदो तो रोलो आ न सही आहे या ना आहे बेदीन जाहिल तोखे त सर्फ जी भी खबर काने बिस्मिल्लाह जे तर्जमे जी भी खबर काने का खुशामदड़ी खोदड़ा खुशामद करे तू टुकुर खाईंदो आ तोखे कहिड़ी शरीयत पाक जी खबर अड़े तू मुहम्मद जे गुलामन सां न खौंस पाड़ न पटाए पंहिंजी सुनन जूं नमाज़ूं ख़राब करण वारा जाहिल तोखे कहिड़ी खबर आ मुहम्मद अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात बाबरका जी जेको तारीफ़ कंदो तंहिंजे वार खे बि लोॾो न आहे असा कंहिंजी सिफ़त था क्यों चो रसूलुल्लाह जी मदीने वारे साईं जा असां ग़ुलाम आहियूं असां मदीने वारे साईं जा लंघा चो असां नबी करीम जा लंघा मुस्तफ़ा जा मीरासी अरे तू राज जो लंघो दोहल वजाए मानी खाइण वारा लोरा तोखे कहिड़ी ख़बर असां मुहम्मद जे दर जा लोरा आहियूं हाँ या न असा नबी करीम जी सिफ़त सना करे पेट पालियूं था नबी जी सिफ़त सना करे इज्जत हासिल क्यों था नबी जी तारीफ़ करे खुदा के राज़ी क्यों था असा नबी जे दरजा लंघा तू राज जो लंघो खुशामद करे मानी खाइण वारा तुझी हैसियत जी मूंखे ख़बर आ सुन्नी ठरंदो चो सुन्नी ठरंदो दुश्मन बरंदो सुन्नीअ जा मुंह गुलाब जहिड़ा हाँ चो सुनन जा मुंह गुलाब जहिड़ा दुश्मन जा बूथ जुलाब जहिड़ा केतिरियूं लाइटियूं कटबियूं मदीने वारे तरफ़ खां लाइट लगी पई आ केतिरी ईदगाह में ऊंदाही कराईंदे मुंहिंजा दोस्त मदीने वारे रोशनी करे छॾी आ केतिरा जलसा नाकाम कंदे इंशाअल्लाह ताला मदीने वारे सदके जलसा हलंदा रहंदा ओ मुंहिंजा प्यारा भाउ पंहिंजो अक़ीदो मज़बूत कयो ईमान मज़बूत कयो दीन जा दुश्मन हिकिड़ा अथव वहाबिन जे रंग में हिकिड़ा अथव तबलीगिन जे रंग में हिकिड़ा वरी असांजे सुन्नन जे रंग में थी करे सुन्नन जूं पाड़ू पिया खोटनि पाण खे दुश्मन खां बचायो पंहिंजे दुश्मन खे सुञाणो त तव्हांजो दुश्मन केरु आहे अल्लाह तबारक व तआला तव्हांजे दीन खे ईमान खे असांजे दीन मसल खे सलामत रखे जंहिं माण्हू में न दोस्त दुश्मन जी शनास न आहे उहो बेकार माण्हू जेके पराए पंहिंजे जी ख़बर न आहे